जोही ब्रांच में पाणी जे हथरादू खोट ख़िलाफ़ आबादगारनि समेत सियासी समाजी तंज़ीमनि जे अॻुवाणनि ऐं शहरियुनि बिलावल पार्क खां रैली कढी दादू जोही रोड ते एहतजाज कयो आहे। इन मौक़े ते आबादगार अॻुवाण मेहर गाढ़ी, उमर लुंड, मोहम्मद बख्श रोदनाणी, खलील आरिफ सूमरो ऐं ॿिनि हथनि में प्ले कार्ड खणी दाहींदे चयो त जोही ब्रांच में पाणी जे हथरादू खोट ख़िलाफ़ गुज़िरियल केतिरनि सालनि खां एहतजाज कयो पियो वञे, पर आबपाशी खाते समेत को बि इदारो नोटिस वठण लाइ तयारु नाहे। हुननि दाहींदे वधीक चयो त जोही ब्रांच जे मुंड में बाअसर आबादगार लिफ्ट मशीनूं हणी सरेआम पाणी चोरी करे रहिया आहिनि, जंहिंजे करे ब्रांच मां निकिरंदड़ चिंजाणी, पटोड़ो, पहोड़, लाखा, दड़ा ऐं छिनी जे शाखनि में पाणी बदिरां वारी उॾामी रही आहे। आबादगारनि मूजिबि पाणी न हुजण करे न रुगो संदनि ज़मीनूं सुकी बंजर थी वयूं आहिनि, पर हाणे चौपायो माल पिणु उञ विघे मरण लॻो आहे। एहतजाज कंदड़ आबादगारनि ऐं शहरियुनि मुतालबो कंदे चयो आहे त जोही ब्रांच ते रेंजर्स मुक़रर करे पाणी चोरी खे रोकियो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो सिलसिलो जारी रखियो वेंदो।